सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे यूनियन काउंसिल टिल्टी जे कलंदरी कॉलोनी जे रहवासिन अलाह बचायो खुश्क, गुलाब खुश्क ऐं बनू खुश्क जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे टिल्टी ऐं भान लिंके रोड बंदि करे छॾियो। उन मौक़े ते ॻोठाणनि ख़िताब कंदे इल्ज़ाम हयो त ॿोॾि खे अटकल 1.5 साल गुज़री वियो आहे। साल 2022 जी ॿोॾि में असांजो ॻोठु ॿुॾी वियो। असां पंहिंजे घरनि मां कुझु बि न कढी सघियासीं। असांजे ॻोठ जे रहवासिन जो अलाह तआला समूरो सामान ॿोॾि जे पाणीअ में लुड़ी वियो ऐं असांजा घर मुकमल ॿोॾि में रही विया। पर असां वटि सर्वे लाइ आयल थरदीप सेवण जी टीम जंहिं असांखे पैसनि जी घुर कई। असांखे उन्हनि चयो त अव्हां ॻोठ वारा असांखे पैसा ॾियो त तव्हांजे ॻोठ जा पैसा जारी करायूं। असां उन्हनि थरदीप NGO वारनि खे रिश्वत जा पैसा न ॾिना। असां उन्हनि खे चयो त असांजो सॼो ॻोठ ॿुॾल आहे। असांखे सिंध गवर्नमेंट ज़रूरु पैसा ॾींदी ऐं असांजा पैसा पाण ई अची वेंदा। पर हिन महिल ताईं असांजे ॻोठ जा पैसा जारी न कया विया आहिनि। निहायत ई अफ़सोस सां चवणो पवे थो त जेकी ॻोठ ॿोॾि में ॿुॾाई कोन आहिनि ऐं उहे ॿोॾि में मुतासिर न थिया आहिनि, उन्हनि ॻोठनि जे माण्हुनि खे थरदीप वारनि 1 खां 2 किस्तूं जारी करे छॾियूं आहिनि। पर असांजे ॻोठ खे थरदीप NGOs रिश्वत जा पैसा न ॾियण करे असांजे ॻोठ जी कयल सर्वे रिपोर्ट खे अलाए किथे उछलाए छॾियो। असांजे ॻोठ खे सभ खां वधीक नुक़सानु थियो आहे। आख़िर में उन्हनि आला अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो त खुदारा एहसास कयो, जल्द ॿोॾि मुतासिरनि खे पैसा रिलीज़ कयो। ॿोॾि जे ॿुॾल ॻोठनि जे ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कराई वञे। ॿी सूरत में ही एहतजाज ख़तमु न कंदासीं। ही एहतजाज जारी रहंदो।